साबा हे तुझो मनु हे तुझो खमू यो हुकुम कर। अरे हेॾे छोरा ने भागो इज्जत सां चवां थी मुंहिंजा पैसा कढो त तेने घर में रहण कोन ईंदव। 2000 न थोड़ा पैसा मां 2000 काॾे विया मां चवां थी जल्दी कयो मुंहिंजा पैसा इज्जत सां कढो। मां पर 1000 में खपी विया मां खाधो सी जाम कपड़ो लटो बहुतो सी बाक़ी हाल बढ़िया नाल बाबा कल्ह खां वठी तूं मासी साहबा जे घर असां परेशान आहियूं त बाबो केॾा हां सही वॾो बाबे जो फिक्र थो मुखां सवा मानी कान थी वणेव। मथो न हण बाबा हाणे जल्दी घर हल। छो जल्दी घर हला मां होटल तां चाहे बि पोइ घर ईंदुसि। चाहे तोखे घर में ठाहे था ॾियूं होटल ते न वञ। घर में या छिटरी चाहे मूंखे मज़ो कोन थी ॾे मां होटल तो चाहे पीअंदुसि बाबा। हलो होटल ते तोखे चाहे पीआरिया पोइ गॾिजी था घर हलूं। बाबा होटल ते वञण कोन ॾींदोसि ख़बर अथई छो छा आहे? हा ॿुधाए भला कहिड़ो आसमान किरियो आहे? बाबा सालू सुबुह साण चाचे जाबिर जी बाह खणी आयो आहे। अयो बाशेर इहो वरी तू छा थो चवी? बस मासी चरियो आहे सालू मूंखे बि न ॿुधाई वञी धूड़ पाए आयो। आउ शेर सालू कम भलो कयो आहे इन जाबिर खान सां को मुड़स माण्हू टकरियो ई कोन हो। सापा जे सर मतो सद कोन्या बाशेर बुरे जो नतीजो बुरो जाबिर खान के ही जबल वारी चोटी पर अॼु ॾिस न शेर आकड़ जी कुबे वारी कलंगी किरी पियसे। बाबा अच त घर हाणे देर न कर। हा आईंदा हर शइ तोखे घर में मिलंदी जेकॾहिं चाचे जाबिर जे हथ अची वञे त पलांद में इहे ॿई बाहूं वढे छॾींदी। हा पोइ मां मानी कीअं खाईंदुसि? चइबू त बाबा कोन खाराईंदा बाक़ी असां आहियूं। मां कोन निकिरंदुसि घर खां ॿाहिरि मूंखे रुगो घर पुॼाए हलिया। दादा मेरा मैं अम्मा ये साथ तो सब मिलनी चाहती